अॼु असां वटि बि हिकिड़ो अहिड़ो ई टीचर आयो आहे, उस्ताद आयो आहे जेको स्कूल टीचर आहे ऐं उनमें बि इहा बेचैनी ॾाढी आहे। हिन वक़्तु बि जॾहिं खां प्रोग्राम में आयो आहे ऐं मुताले में साईं मसरूफ़ आहे, मुंहिंजे ख़्याल में को नॉवेल पढ़े थो या को अहिड़ो किताबु आहे। साईं अस्सलाम वालेकुम, प्रोग्राम शुरू थी वियो आहे। सो इंट्रो में मूं ॿुधायो जेका तव्हां सवेर ॻाल्हि ॿुधाई, ऑफिस में वेठा हुआसीं सवेर, त तव्हां में इहा बेचैनी पखिड़िजी वई आहे, ख़ासि करे बेचैनी थी वई आहे। जेको टेस्ट तव्हां खां वठण जो सोचनि पिया, इहा सोच बि ग़लति आहे। इहा सोच बि तव्हां कढी छॾियो त करे तव्हां टेस्ट वठंदो। हिकिड़े टीचर खां जे सॼी उमिरि पढ़ायो आहे, 90s खां वठी करे जेके पढ़ाईंदा अचनि था, अॼु हुन खां टेस्ट था वठो। अरे हीअ किताब छाजे लाइ पढ़ियासीं? उठनि किताबनि जा असां जेको आहे ख़ाली कयासीं किताब किताबनि जा या किताब उठनि, इहे जेको उठ किताब मां जज़्बाती में थोरो सिधो न चई सघियुमि हुनखे। हे छा आहे? हे हाल कैन गेट यू सेम ऑफिस, आई टेल द मॉनिटर Kate and you send a keep of the court briefs and beach and the Pattaya beach, Bangkok, Thailand. What is this? What is this? I have you for your survey, no problem. My country, the sweet country, the Pakistan and the Sindh. What's the problem with the teacher? What is this? केरु अंग्रेज़ी ॻाल्हाए सघे पीउ जो पुटु मां मञियासि। साईं माफ़ु कजो, चैनल असांजो सिंधी आहे, प्रोग्राम बि सिंधी आहे, ॾिसण वारा बि असांजा सिंधी, इन करे सिंधी में ॻाल्हायो त तव्हां। बैनुल अक़वामी भली ॻाल्हि वञे या दुनिया ताईं ख़बर पई छा तव्हां टीचर कहिड़ो ॾोह कयो आहे। जंहिं ॾींहुं जेको आहे सो तव्हां जेको आहे सो घरां बिगड़ो था, कावड़िजो था, त अची जेको आहे सो तव्हां टीचरनि जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कयो था। व्हाट इज दिस? दिस इज़ नॉट फेयर। साईं हुनजे ख़िलाफ़ न आहे, साईं सरदार शाह इहो चयो आहे। साईं सरदार शाह मञूं था, असांजो मिनिस्टर अञा गौर हले पियो इन ॻाल्हि, गौर बि न कयो। तव्हां गौर करण बि हिकु गुनाह आहे। गौर करण बि गुनाह आहे। 90s जे माण्हुनि खां इंटरव्यू तव्हां हाणे था वठो। अरे रिटायरमेंट ते पहुता अची करे हे असांजा वार छा थी विया? इहो ई चवंदा न, तव्हांखे रिटायर कयूं था, तव्हां घर वञी आराम कयो, हाणे नथा पढ़ाए सघो। छाजे करे असांजा जेके पंहिंजो असांजा जेके फंड मिलंदा उहे सभु ख़तमु थी वञनि। असांजे माना 4-5 साल जेके रहियल आहिनि नौकिरी जा, उहे सभु ख़तमु थी वञनि। टेस्ट ॾियण में तव्हांखे मतिलबु कहिड़ी कबाहत छा आहे? टेस्ट असांखे जंहिं ॾींहुं जन असांखे भर्ती कयो, मुंहिंजा साईं जन असांखे भर्ती कयो, टेस्ट असांखे उहे वठनि। छा उन दौर में असांखे टेस्ट न वरिती वई? उहे त गुज़ारे वियासीं सभु, हाणे जिन तव्हांखे भर्ती कयो। तव्हां सभिनी खे हिकु जहिड़ो सम्झो आहे। हिकु पढ़ियल ॻाल्हाइण असां उस्ताद आहियूं, असां लिखियल पढ़ियल उस्ताद आहियूं। असां सॼी उमिरि CSS करे विया, हे तुंहिंजा इंजीनियर डॉक्टर थी विया, उहे छा अनु ॾेई करे पढ़िया या लूणु मिर्च खणी आया? साईं सरदार शाह जो चवणु आहे त जेके हाणे नौजवान आया आहिनि टेस्ट ॾेई करे, IBA टेस्ट ॾेई करे जेके आया आहिनि, उन्हनि खे भर्ती कंदासीं। IBA खे तव्हां हिकिड़ो इदारो मञियो था, बसि तव्हां में इहे त कान्हे का। IBA जो हिकिड़ो सलाम पेश कयूं था हुन मरहूम खे, निसार सिद्दीकी साहिब खे, जंहिं खोलियो सलाम आहे हुनखे। बाबा सभु त निसार सिद्दीकी न हूंदा। बिल्कुलु। त उन्हनि जो इहो चवणु आहे त उहे टेस्ट पास करे जेके आया आहिनि उहे क़ाबिल आहिनि, नौजवान जेके छोकिरा छोकिरियूं, त हाणे असां उन्हनि खे भर्ती। हिकिड़ी ॻाल्हि, IBA जी बि पंहिंजी मर्ज़ी आहे न साईं। उनखे बि जेके वणंदा उनजी चवंदा हे साईं भलो आहे, असां वटि पढ़ियो आहे, बाक़ी ॿिए स्कूल में पढ़ियो आहे त उहो बसि ख़राबु आहे। ॿाहिरि मुल्क वारे खे बि IBA वारा नथा मञनि पिया, जेके ॿाहिरि मुल्क में तालीम जो बाज़ार आहे। होशियार आहियो न, पढ़ाईंदा आहियो। हे छा आहे? हे उठ किताबनि जा पढ़ियो अथऊं, हे छा लिखियलु आहे? पढ़। बैंकॉक एट ए नॉवेल आहे, जॉन बर्डेट जो नॉवेल आहे। पोइ तव्हां सवेर इहो पढ़ो पिया। पोइ हे छा आहे? कंप्यूटर एप्लीकेशन्स मेड सिंपल, VK जैन लिखियो आहे। पोइ हे छा आहे? हे पढ़ो छा आहे? हेॾो थुला किताब खणी आया साईं, त असां जर्नलिज़म में बि न पढ़ियासीं। मां त मुक़ाबिलो करण लाइ आयो आहियां। प्रोजेक्ट मैनेजमेंट प्रोफेशनल स्टडी गाइड। तव्हां त असांखे इंटरव्यू था वठो, मां त मुक़ाबिलो करण लाइ आयो आहियां साईं। हे केरु आहिनि? ज़िमेदार तव्हां साईं, अगरि अॻिते 2003 थियो तव्हां ज़िमेदार। छा